मायो आए कफन अम्मा जे कफन में रखी मुंहिंजी अमानत अॻियां रवानी आ। ये एतराज़ कन तो मुंहिंजे नाले चइजां, कोई एतराज़ कन तो मुंहिंजे नाले चइजां। तो नबी साईं फरमायो आ तो एतराज़ कोन कंदा। के तो इन कफन सुठा वरता, सुठो कपड़ो वठी ऐं ॿ ॾींहं खां पोइ बिना के पुछाणे बिना के चिताजे ये उन ॻोठ में पुॼी वियो। वञी पहुतो त ॾिठईं त माण्हू छनो लॻो पियो आहे, माण्हू वेठा आहिनि। बाबा चए छा आहे? चए बाबा पोड़ी गुज़ारे वई साबियाणी, हुनजी कांधी आई। हिन चयो मूंखे पहिरीं ख़बर हुई तॾहिं आउं आयो आहियां। हुनजे पुटनि खे चई मूंखे अॻु में ख़बर हुई। चई तोखे कंहिं ॿुधायो? चई नबी साईं पहिरीं ॿुधायो तुंहिंजी मां 2 ॾींहं पोइ मरंदी। जनाज़ो आयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जनाज़े जे अंदरि 40 मोमिन गॾु थियनि ऐं उहे 40 मोमिन क़ब्र मैयत ला जे हथ खणनि त अल्लाह उन्हनि जे सदके उन जा ॾोह माफ़ करे छॾींदो। वरी साईं फरमायो त अल्लाह केॾो करीम आहे, सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन जे 40 मोमिन गॾु थियनि, उन मां 39 गुनाहगार बेकार ऐं उन्हनि मां हिकिड़ो नेक। 40 मां हिकिड़ो विझनि त 40, 39 मां हिकिड़ो विझनि त 40 थियनि। 39 गुनाहगार, नबी साईं फरमायो उन्हनि मां हिकिड़ो नेकोकार को अची वियो न त अल्लाह उन हिकिड़े जे हथ जे सदके जागो पे अल्लाह समी रहे ख़बर कान्हे। वो गुनाहगार 39 गॾु थिया पर हिकिड़ो नेकोकार आयो त रब्बुल आलमीन फरमाईंदो आहे ओ मलाइको 39 सभु बेकार गुनाहगार गॾु थिया पर हिकिड़ो इन जे अंदरि नेक अची वियो आहे। इन नेक जे सदके मूं 40 जा ॾोह बि माफ़ कया ऐं हिन मैयत जा ॾोह बि माफ़ करे छॾिया। सम्झो पिया न त मोमिन गॾु थियनि